ना लेवै। बिना स्वार्थ लोभ जे कोई पंहिंजो शुभ कर्म ॿिए खे अर्पण करे, जीअं धर्मदत्त ब्राह्मण कयो त उनजो घटिजंदो न आहे। असां ई सोचींदासीं कलह खे धर्मदत्त ब्राह्मण पंहिंजो 50% भक्तीअ जो दान कयो त 50% ख़ाली थी वई, चवनि था न, उन खां दुगनो उनखे मिली वियो, यानी 100% ॿियो मिली वियो। त 100 पहिरियों हुयो, यानी उनजी 200% थी वई। चओ हरे राम। इहे लाभ थींदा आहिनि निष्काम निस्वार्थ भाव सां कर्म करण सां। उहे कर्म कॾहिं न बधिजंदा आहिनि, उहे बंधन में न ईंदा आहिनि। इहो ई त गीता जो ज्ञान आहे, कर्म करत होवे निह कर्म। कर्म में भॻवानु बार बार चयो आहे गीता में त हिकिड़ो फल जी इच्छा न हुजे, ॿियो दिखावो न हुजे, कर्म में आसक्ति न हुजे, दिलचस्पी न हुजे। चओ हरे राम। जीअं कंहिंजी सेवा में दिलचस्पी थी वई, भई असांजी हीअ सेवा आहे त असां उहा ई कयूं। चपल सेवा में दिलचस्पी आहे, ऐं उनखे चयोसि पाणी भर त चवंदो असांखे न भरिणो आहे पाणी, असां हिलंदासीं न। न आसक्ति न हुजे, सेवा आहे न सेवा। चओ हरे राम। असांजी सेवा आहे, सुभाणे असांखे ॿी सेवा मिली वञे त असांखे सर झुकाए उहा बि सेवा करणु खपे, हा न। चओ जय श्री कृष्ण। त इन तरह सां जेको कर्मनि जी आसक्तिअ में बि नथो फासे, केवल लालच न आहे, फल जी इच्छा न आहे, और स्वार्थ बि न हुजे, दिखावो बि न हुजे। इहे सभु दुर्गुण अगरि कर्म मां निकिरी आहे, ऐं कर्म करण सां कंहिंजो बुरो न हुजे, अहिड़ो बि कर्म न करे, कर्म सां भलो थिए, शास्त्र सम्मत कर्म हुजे, एतिरी सी ॻाल्हि आहे। अहिड़ो कर्म कोई करे त उहो कर्म करे बि उन खां आजो थी वेंदो। जीअं खुरपी घुमंदी आहे सभिनी मसालनि में, चांवरनि में, पुलाव में, पर सवादु न वठंदी आहे। अधु कुझु खाई न वेंदी आहे, 2-3 गिरह वीचारी घुमाए फिराए सभु कुझु तव्हांखे ई ॾींदी आहे। हा, थोरो अगरि लॻी बि वञे हिकिड़ो त उनखे साफ़ करे कढी छॾींदा आहिनि। ईअं जीवन जीअणु खपे। चओ हरे राम। कर्म करत होवे निह कर्म, तिस बैसनो का निर्मल धर्म। इहो ई त गीता जो ज्ञान आहे। चओ जय श्री कृष्ण।